अस्सलाम वालेकुम याली मदद हक़ मौजूद दोस्तों। अॼु मां कराची में वेठो आहियां ऐं असांजो बचपन जो हिकिड़ो यार आहे उहो मिलियो आहे ऐं तमामु ॾाढो सुठी तबियत जो इंसानु बहितरीनु माण्हू आहे। ऐं हू बि चवंदा आहिनि यार गजनि त सादा ऐं सादा माण्हू जेके हूंदा अथव न उहे वफ़ादार हूंदा अथव, उहे निभाईंदा वफ़ादारी हूंदी आहे उन्हनि में। बाक़ी ख़ुशि इख़लाक़ ऐं ख़ुशि शक्ल ऐं सुहिणा सिबता पढ़िया लिखिया बि मतिलबु जाइ थी पवंदा आहिनि। पर इहे जेके आहिनि इहे माण्हू जे जाइ ते को सादो माण्हू हूंदो न, अबोझ जेको हूंदो न, उहो तव्हां आज़माए ॾिसो वफ़ादार हूंदो आहे। त ईअं हिसाब सां असांजे ॻोठ जो हिकिड़ो पुराणो यार आहे असांजो मोहम्मद शरीफ़ सोलंकी साईं। इहो ओचिती मुलाक़ात थी वई आहे। ऐं शरीफ़ ॾियो हवाले, कीअं लॻो साईं? तमामु बहितरीनु लॻो, तमामु सुठो लॻो जो तव्हां जहिड़ो दोस्त मूंखे बचपन वारो यार हिते कराची में मिली वियो। दिलि खे ॾाढो ख़ुशी महसूसु थी आहे। हा दिलि खे ॾाढो ख़ुशी महसूसु थी। साईं हिन दोस्त जी सोच खे सलाम आहे जेको माना ॻोठ छॾे सैलाबनि खां पोइ माना घणा माण्हू दरपदर थी विया हेॾो होॾो, हुते बि रोज़ी रोटी कंदा हुया, पर हाणे सैलाबनि खां पोइ रहंदो महांगाई थी वई आहे। त हिन जी सोच खे सलाम आहे। इहो त ॻोठो हलियो आहे, मतिलबु कराची में कमाए थो, पंहिंजी इज़त सां रोज़ी रोटी करे बि थो ऐं तमामु हिन जी सोच खे सलाम आहे। त हीअ जेको आहे हिन जी सुठी सोच आहे, बहितरीनु सोच आहे ऐं हिते कराची में आयो आहे, पंहिंजी रोज़ी रोटी सां करे थो। ऐं उन्हनि माण्हुनि नौजवाननि खे जेके उते वॾेरनि जा चमचा आहिनि, चमचाखोरी था कनि ऐं सॼो ॾींहुं हुन लूसी कुते वांगुरु लूर लूर कंदा था वतनि, उन्हनि खे हिन वाह जो जवाबु ॾिनो आहे त हीअ कंहिंजो, हीअ थो चवे मां कंहिंजो ग़ुलाम न। बाबा ॾिस न, खाऊं पंहिंजो, पचायूं पंहिंजो, बसि ॻाल्हि सिधी आहे, पंहिंजो कमायूं था, पंहिंजो खाऊं था, कंहिं जाड़ो मोहताज न आहियूं, कंहिंजा गेजूं न आहियूं असां। कंहिं जाड़ो मां ॿांह कोन फैलाईंदुसि बाबा हीअं कयो हीअं कयो। असल में पंहिंजो कमाए पंहिंजो खा। वॾेरनि जे चमचागिरीअ खां या ज़मींदारनि जे कमदार कारवनि जे चमचेगिरीअ खां ईअं भला। वाह साईं वाह वाह, सलाम आहे साईं हिनखे। ॾिसो था हिन जी सोच खे सलाम आहे साईं। इहे तव्हां जेके लूसी लपाटा जेके वॾेरनि जे अॻियां पुछियो लाहींदा था वठो न, उन खां तव्हां हे ॾिसो था न, करारो जवाबु आहे तव्हांखे त पंहिंजी महिनत कयो, पंहिंजी महिनत करे खाओ, चमचाखोरनि खां बचो त भलो अथव। मूंखे सलाम कंदुसि मां मोहम्मद शरीफ़ खे, जी इहो हेॾो हौसलो आहे ऐं हिकिड़ो सुठो मैसेज ॾियणु चाहे थो। साईं असल में तव्हांखे बि मां इहो ई चवंदुसि त महिरबानी करे टटाबंदी आहे बंदि कयो